वेलकम बैक नाज़रीन। भुट्टो साहब, ब्रेक खां पहिरीं मूं अवां ॾाढो सवाल रखियो त ज़रदारी जे गुज़िरियल दौरे हुकूमत खे कीअं पिया ॾिसो? सही तबाही बर्बादी हिन खां वधीक जे चाहियो था त पोइ जेके बम असां ठाहिया आहिनि न जो ॿिए कंहिं ते इस्तेमालु नथा कयूं उहे उछलियो मुल्क ते, कुझु बचियो ई कोन्हे साईं। मांस खाई विया, हॾा खाई विया, हाणे कल्ह गेदासी चाढ़नि वेठा। हाणे केतिरी मां अॼु सॼी राति वेही ॻाल्हायां त इन्हनि जूं बुरायूं जेके हिन मुल्क खे लुटियो फुरियो आहे उहा काफ़ी न हूंदी। मां चंद अल्फाज़नि में तव्हांखे ॿुधायां थो त नैब जो चेयरमैन एडमिरल फसी बुखारी जेको हिन ज़रदारीअ जो ख़ासि चूंडे नैब जे चेयरमैनीअ लाइ रखियल हो, जंहिंखे सुप्रीम कोर्ट हटाए छॾियो त लाइक़ु कोन्हे, उन माण्हूअ जो बयानु आहे। तव्हां बि ॿुधो हूंदो, मां बि ॿुधो, सॼी दुनिया ॿुधो त पाकिस्तान में हिन मुल्क में 12 अरब रुपया हर रोज़ करप्शन में वञनि था पिया। 12 अरब रुपया हर रोज़ करप्शन में। इन जी ज़िम्मेदारी कंहिंजी आहे? अच्छा, ज़रदारी त हिन सभु अख़्तियार पाण वटि रखिया आहिनि, बचत सचत ॿियनि खे। ठीकु आहे भुट्टो साहब, अवां ॻाल्हि यकीनन दुरुस्त कंदा हूंदा, अवां सीनियर सियासतदाननि मां आहियो, पर अवां जंहिं काफ़िले में हलो पिया, सफ़र कयो पिया, अवां जे बकोल अवां जे मंज़िल ॾांहुं, त उन काफ़िले जो सरबराह त हुनखे घुराए मांझांदो पियो ॾिए ऐं हुन सां ॾाढियूं माना सुठे माहौल में कचहरियूं पियो करे, यानी पोइ त अकाउंटेबिलिटी न थींदी न? एहतिसाब आहे ई कोन। इहो आहे अॼोको मुंहिंजो बयानु आहे, उर्दू अख़बारनि में आहे, बदस्तूर सिंधी अख़बारनि कोन छापियो आहे, न को सिंधी टेलीविज़न या कंहिं रेडियो ॿुधायो आहे। उन में मां वाज़िह कयो आहे, सुर्खियूं लॻल आहिनि, तव्हां पढ़ी ॾिसो उहे अख़बारूं। मां वाज़िह कयो आहे त इस्तक़बाले जे बदिरां हिन जो एहतिसाब शुरू थियणु खपे। पोइ जेके एहतिसाब हिन जो न पिया कनि, उन जी सरबराहीअ में कीअं पियो मुमताज़ भुट्टो साहब सफ़र करे, जॾहिं हिकिड़ो पंहिंजे उसूलनि ते क़ाइमु सियासतदान ऐं उहा ॻाल्हि बि करे पियो, वरी उन काफ़िले में सफ़र बि करे पियो, जॾहिं हू उन जो एहतिसाब ई नथा कनि त काफ़िलो हलियो ई कोन्हे। शुरूआत आहे, अॻिते त हलणु ॾियोसि, पर मां पंहिंजो जेको राय आहे, पंहिंजी सोच आहे, उहा हर वक़्तु वाज़िह कई आहे मैदान में। जे अॻिलनि खे नथी वणे त भले मूंखे कढी छॾनि, पर मां त उन वक़्तु चयो हाणे सुर्खियूं गॾु लॻियूं आहिनि हिकिड़ी अख़बार में त ज़रदारीअ जे इस्तक़बाल जे लाइ, ऐं नंढी जेका उन में सुर्खी आहे उहो मुंहिंजो इहो आहे त हिन जो एहतिसाब इस्तक़बाल न एहतिसाब थियणु खपे। मां पंहिंजा व्यूज़ क्लियर करे छॾिया आहिनि, जे असांजे पार्टीअ खे नथा वणनि त कढी छॾनि। माज़ी जी ॻाल्हि अव्हांखे यादि ॾियारां थो, यकीनन अव्हां उन मां चङी रीति वाक़ुफ़ु हूंदो। असगर खान केस जो जेको करप्शन जो फ़ैसिलो हुयो, जेको सुप्रीम कोर्ट ॿुधायो, जंहिंमें नवाज़ शरीफ़ खे ज़िम्मेदार ॼाणायो, पाकिस्तान पीपल्स पार्टी उनजे ख़िलाफ़ का अकाउंटेबिलिटी न कई, को एहतिसाब न कयो। अव्हां सम्झो पिया नवाज़ शरीफ़ जॾहिं उनजे ख़िलाफ़ न थियो आहे त हे कंदा, हे मीसाक जमहूरियत अमल न पियो थिए। उहा त अॻे जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ जेको हिन NRO में जेके केस ख़तमु कया विया, हज़ारे केस, हज़ारे खूननि जा, रिश्वतखोरी जा, इन्हनि जा, सभिनी जा, जंहिंमें ज़रदारीअ ते बि केस आहिनि त ॿियनि वज़ीरनि ते बि केस आहिनि, उहे त हलायो, उहे बि अञा कोन हलिया, ज़रदारीअ दौर में न हलिया। NRO ॼणो अञा ताईं आहे, उन्हनि खे बचायूं वेठो आहे। उहे केस हलनि, ॿिया हलनि, जेके आहिनि केस रिकॉर्ड ते जंहिंजे बि ख़िलाफ़, उहे हलणु खपनि फौरन। अच्छा मुमताज़ भुट्टो साहब, जेका ॻाल्हि अव्हां कयो पिया, यकीनन कुझु शयुनि जी अव्हां वटि प्रूफ या का वॾी लेवल ते ख़बर हूंदी, अव्हांखे सियासी सपोर्ट बि घणी मिली सघे थी ऐं क़ानूनी हवाले सां बि अव्हां तमामु माहिर आहियो। अव्हां छो नथा कयो इन्हनि परसू इन्हनि केसनि खे? अव्हां त हिन मुआशिरे जा ज़िम्मेदार फ़र्द आहियो। साईं, असां हाणे हिन मां छा आहे, आदमशुमारी पाकिस्तान जी 18 करोड़ एतिरी थींदी, लॻभॻि 18-19 करोड़ थींदी। 18 करोड़ ॿिया झूठा, हिकिड़ो मुमताज़ तव्हांखे हथायो आहे, न साईं, मुख्य हथ न विचीअ में विझी केस बि उहो करे, त हक़ीक़तूं बि उहो पेश करे, त मोचड़ा बि उहो खाए, त जेल बि उहो खाए। ऑफ द रिकॉर्ड पोइ मां हिन जो जवाबु पोइ ॾींदुसि। मुंहिंजो हले थो मशवरो, बेनज़ीर क़त्ल केस जेको आहे उन ते मुशरफ ते इनखे ज़रदारीअ खे बि जवाबदार बणाइणु खपे। अच्छा साईं, अव्हां ॾहे सर जो अव्हांखे लक़ब आहे, को त हुजे न माण्हू, हर माण्हू ईअं पियो थो चवे, माना सिर्फ़ु ॻाल्हि करे छॾींदो आहे, उन परसू न कंदो आहे, पर माना को त हुजे न जेको इन अकाउंटेबिलिटी इन्हनि शयुनि खे परसू करे, निज़ाम जी तब्दीली जे लाइ कंहिंखे त क़ुर्बानी ॾियणी पवंदी, को त अॻियां अचे न। अव्हां माज़ी में सरबराही कंदा रहिया आहियो, हाणे बि करणु घुरिजे। इहो त गवर्नमेंट जो कमु आहे, इंडिविजुअल जो कमु आहे। केस उहे बहाल थी विया, केस अॻे ई रिकॉर्ड त आहिनि, हाणे कोर्टियूं हलाइनि उन्हनि खे। NRO जाते रोकियो केस, उते रोकिया पिया आहिनि।
हाणे वरी इहो नालो खुलियो आहे त इहो पाणी अॻिते वहणु खपे न, उहे त पंहिंजी जाइ ते आहिनि। अच्छा सर, थोरो हाणे अॻिते अचूं था मुल्की सूरत हाल ते। पर इहो मां तव्हांखे ॿुधायो त मां वकीलनि सां मुंहिंजो सलाह मशवरो हले थो त इहे जेको बेनज़ीर जो मर्डर केस आहे, क़त्ल जो केस आहे, मुशर्रफ ते था हलाइनि, इनखे ज़रदारीअ खे बि जवाबदार बणाइणु खपे। सही। अच्छा भुट्टो साहब, थोरो अॻिते हलूं था, थोरो वञी प्रोग्राम जो टाइम वञी बचियो आहे, अवां खां कुझु शयूं सम्झण जी कोशिशि कंदासीं। मुल्की जेका सूरत हाल आहे, माज़ी वारी गवर्नमेंट बि IMF खां कर्ज़ु वठंदी, हे बि कर्ज़ु वठे पई, तवानाई जो बुरान हुन में बि हुयो, हिन में बि आहे, हिननि बि वॾा ठका ॾिना त असां विदिन डेज़ विदिन आवर्स असां हे मसइलो हल करे छॾींदासीं, असां हे मसइलो हल करे छॾींदासीं, पर उहे बयान सियासी बयान ई रहिया। सिचुएशन बदतर खां बदतर आहे। अॼु बि तव्हां ॾिसंदो त जेके ख़बरूं गर्दिश कनि पियूं त मुल्की जेके 64 इदारा आहिनि IMF जे कर्ज़ मुताबिक़ जा जेके उन्हनि शर्तूं रखियूं आहिनि, त 64 इदारनि जी निजकारी कई पई वञे। इहो ज़ुल्म न आहे, छा आहे निजकारी? इहा असां त ॻाल्हि कोन ॿुधे, इहे अफ़वाहूं आहिनि, माण्हू मुला लुटर जे लाइ छा चवंदा। अच्छा भला अच्छा सही, अच्छा ठीकु आहे, भला कर्ज़ हूअ हुकूमत वठंदी, ही हुकूमत वठे पई थी, बेरोज़गारी जेका शिर हुई हुन खां वधीक ॾींहों ॾींहुं वधंदी पई थी वञे। हिननि छा ॾिनो आहे नई हुकूमत खे? खंडरात, रथल ठिकर भितर, हाणे उन्हनि मां वरी हिकिड़ो मालात तामील करणु, वरी मुल्क खे भिटकियल गाॾीअ खे पटड़ीअ ते चाढ़ण में 3 महीननि खां वधीक लॻंदो आहे। हिननि 5 साल वेही तबाह कयो आहे, 5 साल वेही तबाह बर्बाद कयो आहे। थोरो त हिननि खे टाइम ॾिबो, न ॾिबो त पोइ वरी बि अवाम जे आॾो आहिनि, उते जागे अवाम। सही सही सही, कतई कलामी जी माफ़ी। भुट्टो साहब, मां माफ़ कजो, मां जी ॻाल्हि सां कंहिं हद ताईं इतफ़ाक़ कयां थो, छो जो अवां हिन मुल्क जी नामियारी ऐं तजुर्बेकार सियासी शख़्सियत आहे। यकीनन अवां जंहिं शयुनि खे जंहिं नज़र सां सम्झंदा हूंदो असां न सम्झी सघूं। हाणे इहा जेका ॻाल्हि कयो था त फलाणी जेका गुज़िरियल हुकूमत हिननि खे खंडरात जो ॾेख ॾिनो, माज़ीअ खां जॾहिं खां पाकिस्तान वजूद में आयो आहे तॾहिं खां असां तज़ियनि में ॿुधूं या कंहिं हुकूमत जे वाता ॿुधूं या कंहिं सियासतदान, उहो हमेशह जेको इल्ज़ामबाज़ी कंदो आहे सो माज़ी वारी हुकूमत ते कंदो आहे, बाबा हुन ते हे असांखे ॾेई वियो, हाणे असां छा कयूं। असां पोइ ईअं कॾहिं कॾहिं हुकूमतूं गुज़रंदियूं रहंदियूं। फ़ैसिलो अवाम खे एतिरो बि अकुल कोन्हे न जो सच ऐं कूड़ जे विच में फ़र्क़ु ॾिसनि। जे उहो इहो बहानो ग़लति थो ॾे त उनखां एहतसाब वठणु खपे। छो था वात पटियूं हीअं कंदा भॼनि त कुझु टुकुरो छिल सां ॾे। मुल्क खे, मुल्क जी गाॾीअ खे अवाम पटड़ीअ ते हलाईंदो आहे, ड्राइवर अवाम आहे। हे वतन था 1000 रुपए जे कढ डुकंदा हिते, ज़ालूं था मोकिलनि, सॼो ॾींहुं वञी मार्केटनि में धिका जूं खाइनि पिया। छो न था फिरी हुकूमत कराचीअ में जेका हिननि हालत कई आहे, या सिंध में हुजे, कंहिं हिन हुकूमत जो दर वरितो आहे? बसि वात पटियूं 1000 रुपए जे कढ भॼंदा था वतन। अवाम पटड़ीअ ते हलाईंदो आहे गाॾीअ खे, अवाम हुकूमतुनि खे सिधे रस्ते ते हलाईंदो आहे। अवाम रुगो शख़्सी मुफ़ादनि हर को त मुंहिंजो बिभ भरिजे, बाक़ी ॿिया वञी खॾ में पवनि त पोइ हीअ हालत न थींदी। तॾहिं ॾाढी भली ॻाल्हि कई आहे, अवां खां सिखियोसीं। अवाम यकीनन हुकूमत खे सुधारींदी आहे। साईं, लीडरशिप जी त कमी आहे न? छा सिंध में अहिड़ो को लीडर न आहे जेको अवाम कंहिंजे पोयां हले? लीडर जे पोयां हलंदी, लीडर को कोन्हे छा? धूड़ पातीसीं 28 साल, छा लीडर खे 3 जंघां थींदियूं आहिनि, 6 ॿाहां थींदियूं आहिनि? लीडर जो हूंदो आहे प्रोग्राम। जे प्रोग्राम उनजो सचो आहे त उहो लीडर आहे, माण्हू उनजे कढ लॻंदा आहिनि। असांजे प्रोग्राम खे मञनि बि, हा वाह वाह बि, ताड़ियूं वाड़ियूं बि वॼनि, पर 1000 रुपए वठण लाइ होॾे वेंदा। अच्छा मुमताज़ भुट्टो साहब, आख़िरी सवाल, आख़िर थींदो छा? थींदो साईं त वॾो तूफ़ान ईंदो। हाणे ईअं मुल्क त गरक कोन थी वेंदा आहिनि, खाक कोन बणिजी वेंदा आहिनि। हिते वॾो को तूफ़ान ईंदो, वॾी को ददको थींदो, वॾी के भुत किरंदा। ईअं त हे सुधरण वारा कोन्हनि। वरी महिरबानी मुमताज़ भुट्टो साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, असीं अॼु मौजूदु हुयासीं मुल्क जी नामियारी नाले वारी सियासी शख़्सियत जनाब मुमताज़ भुट्टो साहब वटि, जंहिंसां ॻाल्हि ॿोल कईसीं मुल्क जे मौजूदा सियासी सूरत हाल ते त आख़िर थींदो छा। मुमताज़ भुट्टो साहब जो जेको बि सियासी तजुर्बे वारियूं जेके बि ॻाल्हियूं हुयूं उहे अव्हांजे साम्हूं हुयूं। असीं कोशिशि कंदासीं त वरी हिन पंहिंजे शो में कंहिं बि नामियारी मुमताज़ शख़्सियत सां अव्हांजी मुलाक़ात कयां, उनखां बि पुछी सघूं त हिन मुल्क जो आख़िर थींदो छा। पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान मुजीब रहमान मशहूरी खे इजाज़त ॾींदा, वरी कंहिं ॿिए इशू सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं लाइ अल्लाह भाई।